असां सिंध जे माए नाज़ आलम उस्तादुल उलमा मुफ़्ती अब्दुल साहिब सिकंदरी जिन खां इंटरव्यू करे रहिया आहियूं अलहुदा जे बारे में खां ज़िंदगी जे बारे में ऐं संदन किरदार जे बारे में ऐं संदन कारगुज़ारनि जे बारे में इंटरव्यू हूंदो ऐं असां खां इल्तिमास था कयूं त महिरबानी फ़रमाए असांखे पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ऐं जमायत अहल सुन्नत जे बारे में कुझु ॿुधाइणु चाहिनि ऐं उहो असां इंटरव्यू अलहुदा में शाया कंदासूं। असांजो पहिरों सुवालु आहे साईं क़िबला साईं अव्हां पंहिंजे तारीख़ पैदाइश हंध खां आगाह फरमायो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़कीर अब्दुल रहीम सिकंदरी वलद हाजी मेहराब ख़ान बिन हाजी कादरदाद बिन मौला बश फ़कीर बिन मेहराब फ़कीर तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ुगुज़ार आहे त ख़ानदानी रवायत मुताबिक़ असांजो वालिद साहब मोहतरम खे अल्लाह ताला ख़िज़री हयाती अता फ़रमाए जेके प्राइमरी उस्ताद हुया हाणे रिटायर आहिनि उन्हनि जो शुरू खां वठी करे पंहिंजे औलाद जे लाइ ऐं अज़ीज़नि क़रीबनि जे लाइ इहो ई किरदारु रहियो आहे त तक़रीबन हर ख़ानदान जे फ़र्द जी ॼमण जी तारीख़ पंहिंजे हथनि सां पाण लिखंदा हुआ। असांजे घर में अञा ताईं उहो बुक महफ़ूज़ मौजूदु आहे जंहिंमें ख़ुसूसन वालिद साहब पंहिंजे जुमिले औलाद जूं तारीख़ूं पर हाणे बि जेकॾहिं असां जेके संदन फ़र्ज़ंद आहियूं उन्हनि जे औलाद जूं तारीख़ूं बि साईं वालिद साहब जन वटि लिखियलु महफ़ूज़ आहिनि जंहिंमें जा वसूख़ सां चई सघिजे थो ऐं वालिद साहब जन ॿुधाइनि था त उहे तारीख़ूं मूं तफ़सील सां चङे नमूने सां लिखियूं आहिनि। उन मुताबिक़ साईं वालिद साहब जन जे लिखियत मुताबिक़ रमज़ान मुबारक जी 27 तारीख़ हुई सन 1365 हिजरी मुताबिक़ 1 सेप्टेम्बर 1944 छंछर जे सुबुह सादिक जे टाइम ते 5 बजे मुंहिंजी विलादत जे लाइ साईं वालिद साहब जन ॿुधाईंदा हुआ ऐं मुंहिंजी विलादत ॻोठ खां ॿाहिरि हिकिड़ो तालकी मीरवा में ॻोठु आहे जंहिंजो नालो आहे खरड़ी उते मुंहिंजी विलादत थी। उनजो सबबु इहो हुयो त असांजो मरहूम ॾाढो साईं हाजी कादरदाद रहमतुल्लाह अलैह जेको ॾाढो आबिद ज़ाहिद शख़्स हो जंहिं ज़िंदगी में 5 हज कया हुआ ऐं जंहिंजी सारी ज़िंदगी में न कॾहिं नमाज़ क़ज़ा थी न तहजुद क़ज़ा थियो न इशराक क़ज़ा थियो। उहे कंहिं सांगे सां मौला बशर ॻोठ मंझां जेको मौजूदु आहे असांजो ॻोठ आहे कुझु वक़्त जे लाइ लॾो खणी उते खरड़ीअ में वञी वेठा हुआ ऐं उते हिकिड़ो संदन दोस्त हो हाजी मोहम्मद इब्राहिम फुल उन्ही जी ज़मीन आबाद कंदा हुआ। असांखे पंहिंजी ज़ाती ज़मीन हिते पंहिंजे ॻोठ में हुई उहा पाणी घटि हुजण जे करे घटि आबाद थींदी हुई। असांजो ॾाढो साईं मालदार माण्हू हो उहो माल जे सांगे सां त जीअं माल जो गाह बि थी पवंदो ज़मीन जो फसल बि थी पवंदो उन ज़माने में ॾाढो साईं लॾो खणी उते खरड़ी में असांजे ज़ात वारनि जो ॻोठु हो सीबाणो ख़ान शर हुन जो नालो हो उन्हनि जे घरनि जे भर में पंहिंजो ॻोठु ठाहे वेठा जिथे मुंहिंजी विलादत थी। उन ज़माने में साईं असांजा वालिद साहब अलाह साईं उनखे ख़िज़री हयाती अता फ़रमाए टालपुर वॾा में प्राइमरी उस्ताद हूंदा हुआ जेके सुबुह जो टालपुरे वेंदा हुआ वरी शाम जो टालपुरनि खां वापसि पंहिंजे घर ईंदा हुआ। जेकॾहिं मुंहिंजे विलादत तालके मीरवाह में इन्हीअ ॻोठ में जो खरड़ी जे भर में सीबाणे ख़ान शर जो ॻोठु हो उते थी हुई। सन तव्हांखे मां ॿुधायो 27 रमज़ान मुबारक 1365 1 हिजरी 1944 छंछर जे ॾींहुं सुबुह जो थी हुई। साईं क़िबला महिरबानी ख़ानदानी पस मंज़र ते रोशनी हुजो क़िबला। हा असांजो ख़ानदानी लिहाज़ सां त बलोच ख़ानदान आहे क़ौम असांजी शर आहे लेकिन इहो शरनि जो क़बीलो जतोई ख़ानदान सां तालुक़ु रखे थो। असांजे बलोची ख़ानदान में ॿुधायो वञे थो त असांजा शर क़ौम जा मथे जेके वॾा हुआ उहे पाण में 3-4 भाउ रहा मुंहिंजे मालूम मुताबिक़ शर ऐं ॿियो कोश टियों तड़त ऐं चोथों बुल्लो इहे सभु पाण में भाइ रहा। पोइ बुल्ले जी औलाद बुल्ला सॼा विया तड़तनि जी औलाद तड़त सरजनि था शर जी औलाद शर सरजे थी। शर लफ़्ज़
बलोची ज़ुबान में सुहिणे खे चवंदा आहिनि। बरोच की ज़ुबान जेका आहे, शर जी माना आहे बग़ैर शद जे, शीन खे ज़बर, रे खे जज़्म, इनखे बलोची ज़ुबान में सुहिणो या ख़ूबसूरत चवंदा आहिनि। त असांजो ख़ानदान उन बलोचनि जे ख़ानदान सां तालुक़ु रखे थो। जतोइन जी इहा हिकिड़ी शाख आहे। असांजो ख़ानदान पुराणे ज़माने खां वठी करे तालके मीरवाह में, ज़िले ख़ैरपुर में, मीर जी रियासत में आबाद हो। असुल असांजा वॾा बलोचिस्तान में भागनाड़ी खां मथे शोरी जे इलाइक़े में रहंदा हुआ। उते बुर्दनि सां शरनि जो कंहिं ॻाल्हि ते तकरार थी पियो हो, जंहिंमें बुर्दनि जा कुझु माण्हू मारिजी पिया। हुन जे पलांद में असांजे क़ौम जा तमामु घणा माण्हू शहीद थी विया। पोइ उतां असांजा नौजवान ऐं के औरतूं पंहिंजा सिर बचाए मीर अली मुराद ख़ान टालपुर जे ज़माने में ख़ैरपुर रियासत में अची आबाद थिया। उन ज़माने में अली मुराद ख़ान टालपुर वाली ख़ैरपुर रियासत हुयो ऐं असांजा जेके ख़ानदान जा चङा माण्हू हुआ उहे उते अची आबाद थिया। नौजवान हुआ, गैर शादीशुदा हुआ। पोइ उते इन मीर साहिब जे रियासत में वधिया, वॾा थिया। उन्हनि मंझां नाले वारा तक़रीबन 3 या 4 माण्हू हुआ जेके मुंहिंजे मालूमात में आहिनि। हिकिड़ो हो क़ाइम ख़ान, हुनजो नालो हो, जंहिंजे पुठियां अॼुकल्ह असांजे बिरादर में क़ाइमाणी क़बीलो हले थो। ॿियो नंबर हुनजो भाउ हो सोहराब ख़ान, जंहिंजे पुठियां सोहराबाणी क़बीलो हले थो। फ़क़ीर अब्दुर रहीम जो ताल्लुक़ु उन सोहराबाणी क़बीले जे शाख सां आहे। ऐं ॿियो उन्हनि जो टियों भाउ हो सालिह, उन सालिह जे पुठियां क़बीलो सालिहाणी सॾिजे थो। फ़क़ीर अब्दुर रहीम जो नानाणो ख़ानदान सालिहाणनि मंझां आहे। ॾाॾंग असांजो सोहराबाणी आहे, नानाणो ख़ानदान असांजो सालिहाणी आहे। पोइ उन सोहराब ऐं सालिह ऐं क़ाइम मंझां तमामु घणो ख़ानदान वधियो, जेको हाणे 7,000 खां चढ़ी तमामु मथे आहे, जेको ख़ैरपुर रियासत में आहे। तक़रीबन असांजे ख़ानदान में मीर साहिब जे रियासत में अचण खां बाद में फ़ारसी इल्मु घणो मुरविज हो। हुनजो वजह इहो हुयो त असांजे मीर साहिब जे रियासत में जेका दफ़्तरी ॿोली हूंदी हुई उहा फ़ारसी ज़ुबान हूंदी हुई। उन फ़ारसी ज़ुबान में दफ़्तर जा तमामु कारोबार कया वेंदा हुआ। पोइ इन जे करे माण्हू जेकॾहिं पढ़ंदा हुआ त बि फ़ारसी पढ़ंदा हुआ, जे घणो करे ॻाल्हाईंदा हुआ त बि फ़ारसी ॻाल्हाईंदा हुआ। असांजे वॾनि जी मथे खां पुराणे ज़माने खां ज़ुबान चूंकि फ़ारसी हुई, बलोची फ़ारसी तक़रीबन मिलंदड़ जुलंदड़ ॿोलियूं हूंदियूं आहिनि। पोइ इन जे करे असांजे ख़ानदान में पोढ़ा काफ़ी माण्हू अहिड़ा हुआ जेके फ़ारसी ॼाणंदा हुआ, फ़ारसी ॻाल्हाईंदा हुआ, फ़ारसी लिखंदा हुआ। मुंहिंजो पड़नानो नाने मरहूम क़ादिरदाद जो वालिद साहिबु, जंहिंजो नालो हो ग़ुलाम क़ादिर, उहो तमामु फ़ारसी दान माहिर माण्हू हो, क़ाबिल हो। मां पंहिंजे अखियुनि सां यूसुफ ज़ुलेखा जो किताबु संदसि घर में ॾिठो हुयो, जंहिं ते संदसि हथ अखर ऐं कुझु के नोट फ़ारसी में लॻल हुआ। नाने मरहूम ग़ुलाम क़ादिर जे हथनि अखरनि खे मां ॾिसी हैरान थी वियुसि त अॼोके हिन मौजूदा दौर में बि अहिड़ा कंहिंजा ख़ुशख़त अखर कोन्हनि जहिड़ा हुनजे मरहूम जा हुआ, जंहिं वञा साबितो त हुननि वटि इल्मु हो। असांजे ख़ानदान में बि थोरी घणी फ़ारसी ॼाणंदा हुआ। त असांजे ख़ानदान जो पस मंज़र ते इहो तक़रीबन हू ॿाहिरि खां ॾुतड़िजी आया हुआ, माल ते गुज़र कंदा हुआ। ऐं उन खां अलावा पोइ आहिस्ते आहिस्ते मीर साहिब जे रियासत में सभु कंहिं बनी जा 12 थोरा टुकड़ा वरिता, कनि बनियूं आबाद कयूं, कनि माल ते गुज़र कयो। तालीमी लिहाज़ सां बि उन ज़माने में जेका मुरवज तालीम हुई उहा थोरी घणी असांजे ख़ानदान में हुई। इहो असांजे ख़ानदान जो ख़ानदानी पस मंज़र आहे। साईं महिरबानी। ॿियो सुवालु आहे पुला तव्हांजो ख़ानदान ख़ानकाह राशिदिया जे बुज़ुर्गनि सां कॾहिं वाबस्ता थियो ऐं मुरीदी जे शरफ़ सां मुशरफ़ थियो? महिरबानी करे तफ़सील सां रोशनी विझंदा। अल्हम्दुलिल्लाह, मथे त कुझु नथो चई सघिजे त असांजा वॾा कंहिंजा मुरीद हुआ ऐं कंहिंसां हुननि जी वाबस्तगी हुई। पर मीर साहिब जे रियासत में अचण खां बाद में जॾहिं त मां ॿुधाए चुको आहियां त असांजो ताल्लुक़ु सोहराब ख़ानदान सां, सोहराबाणी ख़ानदान सां आहे। असांजो वॾो सोहराब हो। उन सोहराब ख़ान जे फ़र्ज़ंदनि मंझां हिकिड़ो फ़र्ज़ंद मेहराब फ़क़ीर नाले हुयो, जंहिंजे ख़ानदान मंझां ही फ़क़ीर आहे। अब्दुर रहीम वलद मेहराब ख़ान, वलद हाजी क़ादिरदाद, वलद मौला बख़्श, वलद मेहराब फ़क़ीर। उन मेहराब फ़क़ीर जे लाइ असांजे ख़ानदान में इहा रिवायत आहे त तक़रीबन 15-16 सालनि जे ॼमार जो हुयो, नौजवान हो।
पंहिंजो माल ॿकरियुनि वग़ैरह जो छोड़े सुबुह जो झंग में वियो ऐं शाम जो मोटी आयो त उन्हनि ॿकरियुनि मंझां हिकिड़ी ॿकरी इतफ़ाक़ सां ग़ाइबु हुई। पोइ या त उहा कंहिं बगड़ ऐं जानवर जे वर चढ़ी वई या कंहिं ॿिए धण सां गॾिजी वई। शाम जो वापसि अचण खां बाद में उनजे वालिद साहब ऐं हुनजी माउ हुनखे सरज़नश कई तो हे ॿकरी काॾे गुम करे छॾी। हू नौजवान जज़्बाती हो। सुबुह जो कावड़ जी वालिदैन खे ॿुधाइण खां सवाइ रुख़ रखी ईअं पंहिंजे ॻोठ खां उत्तर तरफ़ निकिरी हलियो हुयो। कुदरत मुंहिंजे अलाह साईं जी इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो उन ॻोठ खां जिथे असांजो ॾाॾो साईं मरहूम रहंदो हो उन खां उत्तर तरफ़ ॻोठ अञा ताईं आहे तली भेणनि जी सरबी आहे। कीरिया बि उते वेठा आहिनि, भेण फ़क़ीर बि वेठा आहिनि जेके ख़ानदानी तरह ख़ानदान राशिदिया सां उन्हनि जो पीरी मुरीद जो ताल्लुक़ हो। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़ेधणी रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जा मुरीद हुआ। उन ज़माने में उन दौर जो सज्जादा नशीन हज़रत पीर साईं अली गोहर शाह रहमतुल्लाह अलैह जंहिंखे जमात पीर साईं बंगुले धणी रहमतुल्लाह अलैह चवंदी आहे, उहे असगर साईं मारूफ़ असगर साईं उहे उते फ़क़ीरनि भेणनि या कीरनि फ़क़ीरनि जे दावत ते तशरीफ़ फरमा हुआ। ॾाढो महिरा फ़क़ीर साईं रहमतुल्लाह अलैह जेको कावड़ में निकिरी ईअं मुंहुं करे वियो हो उनजो उते माण्हुनि जो अंबो ऐं कटक ॾिठो त पुछा कईं त ही छो माण्हू एतिरा गॾु थिया आहिनि। उनखे ॿुधायो वियो त ही हज़रत पीर साईं रोज़ेधणी रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जो सज्जादा नशीन पीर अली गौर शाह हिकिड़े मंज़िल अंदाज़ आहे। हे उनजा मुरीद हुनजे ज़ियारत ऐं फैज़ वठण जे लाइ गॾु थिया आहिनि। मेरा फ़क़ीर जेको नौजवान हो ऐं हुन में अलाह तबारक व तआला मणिया ऐं हिकमतूं रखियूं हुयूं। सबबु इहो बणियो त कावड़ जी माटनि निकितो पर अलाह जे वलीअ जे वर चढ़ियो ऐं उन जमात में उन जमात वारनि सां गॾिजी पीर साहिब जे ज़ियारत जो जी ख़्वाहिश ॾेखारियईं। पीर साहिब जन पंहिंजे टाइम ते जॾहिं जो ज़ियारत कराई त उन पहिरीं ज़ियारत करण सां मेहरा फ़क़ीर रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत पीर साईं असगर बादशाह पीर साईं बंगुड़े धणी रहमतुल्लाह अलैह जे अखियुनि जो शिकार थी वियो ऐं हमेशह हमेशह जे लाइ उन दरगाह सां वाबस्ता थी वियो। उन दावत ते ऐलान थियो त जेके नोई फ़क़ीर हुजनि यानी नवां मुरीद थियणु चाहिनि था उनखे वठी अचो त उनखे ज़िक्र ॾिनो वञे यानी सिलसिले में उनखे दाख़िल कयो वञे। पोइ मेहरा फ़क़ीर जी बि ख़ुशकिस्मती हुई। उन्हनि नवनि फ़क़ीरनि सां हज़रत पीर साईं बंगुड़े धणी रहमतुल्लाह अलैह पीर साईं असगर बादशाह रहमतुल्लाह अलैह खां ज़िक्र वरितईं। पाण वॾा फ़याज़ साहिब फैज़ हा फ़क़ीर में मणिया हुई। फ़क़ीर साहिब खे पीर साईं जन ॾिठो त ही नौजवान आहे ऐं ही हिकमतुनि मणियादार छोकिरो आहे। पाण खेसि ख़ुशि त भई मां फ़रमायूं त फ़क़ीर तोखे असीं मुरीद कंदासूं पर हिकिड़ो असांजो शर्त आहे। असल में शर्त इहो हुयो त मेहरा फ़क़ीर खे बलोची रस्म सां वॾा वार रखियलु आहे जेके तमामु वॾा ड्रिघा जीअं औरतुनि जा वार हूंदा आहिनि। बलोच माण्हू वार पोइते वराए पटके हेठां रखी छॾींदा आहिनि ऐं वारनि जी हिफ़ाज़त बलोच तमामु घणे खां घणे उन ज़माने में कंदा हुआ। मेहरा फ़क़ीर खे इहो इशारो हो त तुंहिंजा वार कटे शरई बनाया वेंदा ऐं कन ते या कुल्हे ते तुंहिंजा वार कया वेंदा ऐं तोखे क़ादरी सिलसिले में दाख़िल कयो वेंदो। जेकॾहिं इहा तूं ॻाल्हि क़बूल करीं त असीं तोखे मुरीद बनाईंदासूं। मेहरा फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह खे पंहिंजे मुर्शिद सां मुहबत अक़ीदत पैदा थी चुकी हुई। हुन अर्ज़ु कयो त क़िबला साईं ही त वार आहिनि पर जे सिर जो नज़रानो घुरंदो त उहो बि ॾियण जे लाइ तयारु आहियां। पीर साहिब जन पंहिंजे शफ़क़त सां कैंची घुराए पंहिंजे हथनि मुबारकनि सां मेहरा फ़क़ीर जा पुठियां वार कटिया। वार कटे बाक़ी सफ़ाई जे लाइ ॿियनि फ़क़ीरनि खे फ़रमायूं। फ़क़ीरनि मेहरा फ़क़ीर जा वार सिधा कया। उनखां पोइ फ़क़ीर साहिब पीर साईं जे जमात में शामिलु थी चुको। उनखां बाद जीअं जो सफ़र हो त सफ़र में यको दावतुनि में गॾु रहियो। ॿिनि टिनि चइनि दावतुनि खां बाद में पीर साहिब जन जीअं जो दरगाह शरीफ़ ते पहुता त इन विच में मेहरा फ़क़ीर खे 8, 10, 15 ॾींहं गुज़री चुका हुआ। पुठियां वालिदैन खे का बि ख़बर कान हुई त असांजो नौजवान केॾांहुं वियो आहे। हू रोई पिटे वेही रहिया त ख़बर नाहे नौजवान जज़्बात में हली कंहिं खूह में टपो ॾिनो या ख़ुदकशी कई का ख़बर कान पई पई। ही 15-16 ॾिहाड़ा दरगाह ते पंहिंजे मुर्शिद जे सोबत में ज़िक्र फ़िक्र ऐं इबादत में मशगूल रहियो। हिकिड़े ॾिहाड़े फजर जे नमाज़ खां बाद में हज़रत पीर साईं अली गौर शाह पीर साईं बंगुड़े धणी रहमतुल्लाह अलैह फ़क़ीर साहिब खे पाण जे घर में विहारे सॾे इरशाद फ़रमायो। इहा संदन हिकिड़ी करामत हुई। पाण फ़रमायूं त मेहरा फ़क़ीर तव्हांजा वालिदैन तव्हांजे जुदाई में ॾाढा परेशान आहिनि तंहिंजे करे तव्हांखे असां हुकुम कयूं था त तव्हां दरगाह शरीफ़ खां पंहिंजे वालिदैन ॾे वञो, उन्हनि खे मुंहुं बि ॾेखारे अचो, हुन खां दुआऊं बि वठी अचो ऐं पोइ तव्हां असांजे वरी दरगाह ते भली पंहिंजे मर्ज़ सां मोटी अचिजो।
फ़क़ीर साहब वञण त कोन पिए चाहियो, पर मुर्शिद करीम जे हुकुम खां बाद में पाण दरगाह शरीफ़ खां मुर्शिद खां इजाज़त वठी पंहिंजे वालदेन वटि जीअं जो आया त वालदेन खे हिकिड़े तरफ़ तमामु घणी ख़ुशी थी। जेको 15-16 ॾींहंनि खां नौजवान ग़ाइबु थियल मोटी आयो त हुननि जे घर हिकिड़ो ईद जो समा हो। पर जॾहिं फ़क़ीर जा वार कटियल ॾिठाऊं त उन ते वरी हुननि खे एतिरो अफ़सोस थियो जीअं कंहिंजे घर में को मातम हुजे। असांजो मरहूम ॾाॾो साईं हाजी कादरदाद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ॾाॾे खां इहा रिवायत कंदो हो, यानी मेहरा फ़क़ीर खां, त ॾाॾो साईं चवंदा हुआ त हिकिड़े पासे मुंहिंजे पीउ ऐं माउ खे मुंहिंजे अचण जी ख़ुशी हुई त ॿिए तरफ़ वरी मुंहिंजे वारनि जे कटिजण जे करे 2 वेला हुननि दांगी कान चाढ़ी, यानी मानी न पचायूं ॾुख में त हे वार छो कटाए आयो आहे। पर पोइ जॾहिं हुनखे फ़क़ीर मुतमइन करे ॿुधायो त मां हिकिड़े अलाह जे वलीअ जे हथ ते बैयत कई आहे ऐं उन्हनि पंहिंजे हथनि सां ई मुंहिंजा वार कटिया आहिनि, त पोइ हू उन ते मुतमइन थिया, ख़ुशि थिया ऐं खेसि दुआऊं ॾिनियूं। उन खां वठी करे अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं असांजो ख़ानदान यानी मेहरा फ़क़ीर जी औलाद जेका बि आहे उहा दरगाह शरीफ़ सां वाबस्ता आहे, मुरीद आहिनि। अॻिते बि अलाह ताला खां दुआ आहे त ख़ुदा ताला असांखे इन दरगाह अर्श इश्तिबाह सां वाबस्ता रखे। पर उन सां गॾु इहा बि दुआ आहे त ख़ुदा ताला असांजे ख़ानदान खे पोयरनि खे बि इहा दरबार हमेशह हमेशह नसीब फरमाए। महिरबानी साईं। क़िबला पंजो सुवालु आहे त तव्हांजी ज़िंदगी ते कहिड़े उस्ताद किराम जी शख़्सियत जो गहरो असरु थियो ऐं कहिड़े उस्ताद किराम वटि तव्हां तालीम हासिलु कई, बराए महिरबानी उन्हनि जे बारे में असांखे कुझु ॿुधाईंदा। अल्हम्दुलिल्लाह असांजा सभई उस्ताद फैज़ वारा हुआ। जंहिं ज़माने में असां पंहिंजी तालीम जी इब्तिदा कई हुई, ख़ुसूसन दीनी तालीम जी, उहे असांजा सभई उस्ताद फैज़ वारा हुआ। पर मां उन खां अॻु में पंहिंजे इब्तिदाई तालीम जे पसे मंज़र खां तव्हांखे थोरो आगाह करणु चाहियां थो त मां पंहिंजे ॻोठ में प्राइमरी तालीम शुरू कई हुई, यानी मौला बशर जे ॻोठ में। असांजे ॻोठ जो स्कूल जेको मौला बशर में मौला बशर जे नाले सां ई मशहूरु आहे, सो 1946 में क़ाइमु थियल आहे, यानी पाकिस्तान जे ठहण खां बि हिकिड़ो साल अॻु में। तमामु क़दीमी स्कूल हो। इन ज़माने में असांजे तर में ओसे पासे जेतिरा बि क़ौमूं ऐं ॻोठ हुआ, मसलन बेगी वाए जो ॻोठु हाजी शेर ख़ान कुबर जो, या बागो ढोरो हाजी वाहिद बश ख़ान कुबर जो ॻोठु, इन खां अलावा असांजे पाड़े में जलबाणियुनि जो ॻोठु अलाह वरायो ख़ान जलबाणी, या हिन पासे मुबारक ख़ान जो ॻोठु हो, या ख़ासि खेलुनि जो ॻोठु आहे मट, या रिंद फ़क़ीर वेठा आहिनि। उन सभिनी सॼे इलाइक़े में सिर्फ़ु असांजो ई हिकिड़ो स्कूल हूंदो हो जिथे सभई इन इलाइक़े जा शागिर्द तालीम हासिलु कंदा हुआ। मूंखे पंहिंजे इब्तिदाई तालीम जे ज़माने में यादगीरो आहे त जॾहिं असां स्कूल में दाख़िलु थिया हुआसीं, उन ज़माने में बि तमामु वॾो स्कूल हूंदो हो। एतिरे क़दुरु जो स्कूल जूं लांडियूं ऐं जायूं त पूरियूं कोन पवंदियूं हुयूं। पोइ स्कूल जे ॿाहिरां वण हूंदा हुआ, सरींह जा या टारी जा या निमुनि जा ऐं ॿेरनि जा, उन जे हेठां ॿ टे क्लास हलंदा हुआ। जंहिं ज़माने में मां स्कूल में दाख़िलु थियो आहियां, जीअं त मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त स्कूल असांजो 1946 खां क़ाइमु हो ऐं मुंहिंजी 44 में विलादत आहे। मां सम्झां थो तक़रीबन 5 सालनि खां बाद में मां स्कूल में दाख़िलु थियो आहियां। 45, 46, 47, 48, तक़रीबन 48, 49 में मूंखे यादगीरो जेको अचे थो त मां प्राइमरी स्कूल में दाख़िला वरिती। उन टाइम ते असांजा उस्ताद जेके हुते पढ़ाईंदा हुआ, उन में मशहूरु उस्ताद हो, तमामु महिनती उस्ताद हो, उस्ताद हाजी लाल बश ख़ासि खेली, असांजे पाड़े जो हो, तमामु महिनती उस्ताद हो ऐं जीअं उस्ताद हूंदा आहिनि तीअं उस्ताद हो। मूंखे यादि आहे त जॾहिं पहिरें ॾिहाड़े मूंखे स्कूल में ज़ोरी वठी आया, मुंहिंजो चाचो मरहूम हाजी करीम बख़्श जेको ताज़ो हाणे विसाल करे वियो आहे, अलाह उनखे जन्नत नसीब फरमाए, उहो मूंखे कुल्हे ते ज़बरदस्ती खणी वालिद साहब जे हुकुम सां स्कूल में दाख़िलु कराई। वालिद साहब चूंकि उन ज़माने में ॿियनि स्कूल में ॿाहिरि पढ़ाईंदा हुआ, पंहिंजे ॻोठ वारे स्कूल में कोन हुआ, मुंहिंजे चाचे जी ड्यूटी लॻाई त हिनखे स्कूल ज़रूरु दाख़िलु कराइजां। घर खां स्कूल न ताईं त आउं दाहूं रड़ियूं कंदो पहुतुसि चाचे जे कुल्हे ते, पर जॾहिं मां उस्ताद वटि पहुतुसि त उस्ताद लाल बश खे अलाह साईं जन्नत नसीब करे, ऐं उन मूंखे शफ़क़त ऐं प्यार सां पंहिंजे भर में विहारे अहिड़ी त गिराटड़ी पाती ऐं मूंखे चई, बाबा तूं हिन स्कूल सॼे जो मानीटर आहे, सुभाणे सवेर तूं अची मूंखे ॿुधाइजांइ त कहिड़ो छोकिरो देरि सां थो अचे, घंटी बि तूं वॼाइजांइ, हे क्लास जी चाबी बि तोखे थो ॾियां, कमरा तूं अची खोलिजांइ, सफ़ाई जो बि ऑर्डर तूं कराइजांइ।
अहिड़े प्यार ऐं शफ़क़त सां मूंखे उस्ताद पंहिंजे भर में विहारे नसीहतूं हिदायतूं कयूं जो ॿिए ॾिहाड़े सॼे स्कूल जे शागिर्दनि खां पहिरीं स्कूल में अचण वारो मां हुउसि। ऐं पोइ उन खां बाद में उस्ताद जी शफ़क़तुनि सां पोइ मां पंहिंजी पटी पढ़ी तयारी कई। उन खां पोइ पहिरियों ॿियों टियों चोथों दर्जो मुंहिंजा ॿिया बि उस्ताद हुआ। असांजे ॻोठ जे भर में उस्ताद मरहूम ग़ुलाम अली उर्फ़ उस्ताद दादलो नालो हुउसि, उहो तमामु महिनती उस्ताद हो। मुंहिंजो चाचो उस्ताद जमालुद्दीन मुंहिंजो उस्तादु आहे, उहो तमामु महिनती उस्ताद हो। उन खां पोइ कुझु टाइम वरी वालिद साहिबु क़िबला असांजा उहे बि स्कूल में उस्ताद थी आया, उन्हनि बि मूंखे पढ़ायो। ॿियो असांजो उस्तादु हूंदो हो शेख क़ौम जो हो, गंबट जो हो, थोरे टाइम लाइ अची रहियो हो, उस्तादु रब ॾिनो हुनजो नालो हो। उहो तमामु महिनती उस्तादु हो ऐं सभई उस्ताद अख़लाक वारा हुआ। ॿियो असांजो उस्तादु हो उस्तादु मीर मोहम्मद, असांजे क़ौम जो हो, तमामु सुठो उस्तादु हो, शरीफ़ इंसानु हो। इहे सभु मुंहिंजा इब्तिदाई प्राइमरी जा उस्ताद हुआ। 1954 में मूंखे यादि आहे त मां प्राइमरी तालीम पूरी कई आहे। 55 में मां अंग्रेज़ी जो पहिरियों दर्जो यानी 6वीं जमात पढ़ी आहे। उन खां पोइ 7वीं जमात जो इम्तिहान ॾियारण खां अॻु में मुंहिंजे वालिद साहिब जन मूंखे मदरसे में विहारियो त तव्हां मदरसे जी तालीम हासिलु कयो। वालिद साहिब जन कंहिं मौलवी साहिब खां हिकिड़ी हदीस पाक ॿुधी हुई, जंहिं हदीस पाक जो मफ़हूम इहो आहे, मशहूरु हदीस आहे त जेको शख़्स पंहिंजे औलाद खे दीन इस्लाम क़ुर करीम जी ख़ुसूसन तालीम ॾियारींदो, उनजे वालिदैन खे क़यामत जे ॾिहाड़े अलाह ताला हिकिड़ो नूरानी ताज पाराईंदो, जंहिंजी रोशनी सिज चंड खां वधीक हूंदी। इन खां मुतासिर थी करे असांजे वालिद साहिब जन असांखे अंग्रेज़ी तालीम पढ़ण खां अॻिते खां रोके मदरसे तरफ़ रवानो कयो। अल्हम्दुलिल्लाह असांखे ख़ुदा तबारक व तआला जल जलालू अमन वालू दीन जी तालीम सां नवाज़ियो। वालिद साहिब जी दुआ थी। सभ खां पहिरियां क़ुर करीम जी तालीम असां पंहिंजे ॻोठ में इब्तिदाई तरह शुरू कई हुई। देर गाज़ी ख़ान खां असांजो उस्तादु ईंदो हो, जंहिंखे हिते ख़ुसूसी तरह असांजे तालीम जे लाइ वालिद साहिबु रहायो हो। अञा ताईं हयात आहे, कॾहिं कॾहिं ईंदो आहे। हुनजो नालो उस्तादु क़ादिर बख़्श हो ऐं हुनखे ग़ुलाम क़ादिर बि चवंदा आहिनि। उहो उस्तादु क़ादिर बख़्श ताज़ो मूंखे 2 सालनि खां वठी करे हिकिड़ो दफ़ो ॾहरकी में मिलियो हो, उते कंहिं मस्जिद में पेशमाम आहे। अञा हुनजी सिहत नज़र वग़ैरह सही आहे। उन खां बाद में क़ुर शरीफ़ जो पहिरियों ऐं ॿियों सिपारो उस्तादु मूंखे यादि करायो हो, जेको मां उन ज़माने में पढ़ियो हुउसि उस्ताद वटि। छो त ॾाढे साईं असांजे जो ख़्यालु इहो हुयो त तव्हां हाफ़िज़ थियो, उन खां बाद आलिम थियो, पर अलाह ताला खे जीअं मंज़ूरु हो मां हाफ़िज़ थी कोन सघियुसि। उन खां बाद में जामिया राशिदिया में दरगाह शरीफ़ ते असांजी दाख़िला थी वई ऐं उते दाख़िला जंहिं ज़माने में थी, उन ज़माने में सभई असांजा नामियारा उस्ताद हुआ, ख़ुसूसन हज़रत मुफ़्ती आज़म पाकिस्तान हज़रत अल्लामा मौलाना मुफ़्ती मोहम्मद साहिबदाद साहब रहमतुल्लाह ताला अलैह, जेके पाकिस्तान ठहण खां बाद में जमीयत उलमाए पाकिस्तान जा पहिरियां नाज़िम आला हुआ ऐं जमात अहले सुन्नत जूं फ़तवाऊं संदुनि नेर निगरानी में शाया थींदियूं हुयूं ऐं मुफ़्ती आज़म पाकिस्तान जो खेल लक़ब हो। तमामु वॾा जय्यद आलिम, उन सां गॾु मुत्तक़ी ऐं परहेज़गार हुआ। उन खां बाद मदरसे जो मोहतम हज़रत अल्लामा साईं मौलाना मोहम्मद साले मरहूम रहमतुल्लाह अलैह। 3 नंबर असांजा उस्ताद आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जन जा ॾोहिटा हज़रत अल्लामा शेखुल हदीस मुफ़्ती तक़द्दुस अली ख़ान साहब रहमतुल्लाह ताला अलैह, उहे वॾा जय्यद आलिम हुआ। ऐं ॿियो शेखुल माक़ूल वल मनकूल हज़रत अल्लामा सैयद हुसैन इमाम अख़्तर, जेके पिशावर जा सैयद पठान हुआ, उहे बि असांजा उस्ताद हुआ। उन खां अलावा असांजा इब्तिदाई किताबनि जा उस्ताद हज़रत अल्लामा अलहाज साईं अब्दुसमद मेतला क़ौम जा हुआ, लाड़काणे जा रहाकू हुआ। उहे जामिया राशिदिया में पढ़ाईंदा हुआ, जन असांखे इब्तिदाई किताब इरशादुस्सर्फ़ खां वठी करे हिदायतुन नहव ताईं असांखे उन्हनि पढ़ाया। ऐं उन खां पोइ असांजो उस्तादु मथियनि किताबनि जो मथे सिलसिले में हज़रत उस्ताद मौलाना करीम बख़्श साहब रहमतुल्लाह ताला अलैह हुआ, जेके तमामु बहितरीन आला दर्जे जा मुदर्रिस हुआ। संदन पढ़ाई अजीब हूंदी हुई। जॾहिं बि को सबक़ु पाण पढ़ाईंदा हुआ त अॻ में उन सॼे सबक़ जे मथां मुख़्तसर लफ़्ज़नि में रोशनी विझी वेंदा हुआ। उहा रोशनी अहिड़ी त सलीस अंदाज़ में हूंदी हुई जो बसि सिर्फ़ु असां त मुतालो त करे ईंदा हुआसीं, पर उस्ताद साईं जिन मुख़्तसर तक़रीर खां बाद में सिर्फ़ु तर्जुमो कंदा वेंदा हुआ त असांखे सॼो दर्स यादि थी वेंदो हो। अहिड़े तरह सां असांजा जेके बि उस्ताद हुया सभु फैयाज़ हुआ, फैज़ वारा हुआ
ऐं कहिड़े जे लाइ चवां त कहिड़े खां वधीक मुतासिर हुउसि, ऐं पंहिंजे सभिनी उस्तादनि खां वधीक मुतासिर हुउसि। सभिनी जूं दुआऊं असां सां शामिल हाल हुयूं, पर ख़ुसूसी जेको असांजे मथां शफ़क़त वारो हथु या महिरबानी वारी निगाह हुई, सा हज़रत मुफ़्ती आज़म पाकिस्तान हज़रत अल्लामा मुफ़्ती मोहम्मद साहिबदास साहब रहमतुल्लाह अलैह जी हुई। उस्ताद मौलवी मोहम्मद साले सिंह रहमतुल्लाह अलैह त शफ़क़तुनि इनायतुनि जो घरु हो। उनजो हर हिकु शागिर्द सां हिकु जहिड़ो सलूक हूंदो हो। सभु को शागिर्द ईअं महसूसु कंदो हो त शायदि उस्ताद साईं मूंखे घणो भाईंदा आहिनि। इहा संदन हिकिड़ी आलमगीर शफ़क़त हुई, सभिनी शागिर्दनि जे मथां संदन निगाह अहिड़ी हूंदी। असांजा सभई उस्ताद फैज़ वारा हुआ। अल्हम्दुलिल्लाह जामिया राशिदिया में इब्तिदा खां वठी करे दौरे हदीस ताईं तमामु उलूम फ़ुनून वग़ैरह मूंखे अलाह ताला उते नसीब फ़रमाया, ऐं उते ई फ़क़ीर जी दस्तारबंदी थी। महिरबानी साईं। केवल तव्हां दीनी ख़िदमतूं किथां ऐं कॾहिं खां शुरू कयूं, इन जे बारे में थोरो तफ़सील सां ॿुधाईंदा। दीन जी ख़िदमत असां कहिड़ी कई आहे या कहिड़ी करे सघूं था। दीन असांखे सभु कुझु ॾिनो आहे, असां दीन खे कुझु कोन ॾिनो आहे। पर वअम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस, तव्हां सुवालु कयो आहे, मां अलाह ताला जे तहदीस नेमत जे ख़ातिर अर्ज़ु कयां थो त दीन जी ग़ुलामी जे लाइ अलाह ताला जल जलालु मन वालू मूंखे तौफ़ीक़ नसीब फ़रमाई। जीअं जो असीं फ़ारिग़ तहसील थियासीं 1966 में दरगाह शरीफ़ तां, त उन खां वठी करे अॼु ताईं ख़ुदा तबारक व तआला मुख़्तसर जेका ख़िदमत वरिती आहे असां ख़िदमत कयूं पिया। त जामिया राशिदी में फ़ारिग़ थियण खां बाद में मुंहिंजो इरादो, वाल साहब जो इरादो ऐं ॾाॾे साईं जो इरादो इहो हुयो त पंहिंजे ॻोठ में को मदरसो छोटे पैमाने ते पंहिंजे हाल सारू खोले उते कमु कंदासूं, छो त असांजे इलाइक़े में कम जी ज़रूरत घणी हुई। वाल साहब जॾहिं ॾाॾे साईं जी नियत बि इहा हुई, मूंखे बि पाण खे शौक़ु इहो ई हुयो त जेकर आउं पंहिंजे ॻोठ में वेही दीन जी ख़िदमत कयां। लेकिन जो कुझु अलाह ताला खे मंज़ूर हूंदो आहे उहो ई थींदो आहे। शाहपुर चाकर जी हीअ मस्जिद गौसी आहे, जिथे अॼुकल्ह ही फ़क़ीर ख़िदमत करे रहियो आहे। इहा नई नई आबाद थी हुई। जंहिं इलाइक़े एरिया में इहा मस्जिद आहे, इन खे नई कॉलोनी सॾिबो आहे। इहा नई कॉलोनी दरअसल शहर जे उभरंदे हिसे में ज़रई ज़मीन पियल हुई। उन ज़रई ज़मीन खे फ़क़ीर अली बख़्श मरहूम ॾाहिरी क़ौम जो हो, जेको दरगाह शरीफ़ जो मुरीद हो। उन इहा ज़मीन ख़रीद कई। उन सां गॾु हुन जा ॿांह ॿेली हाजी सुलेमान काठियावाड़ी, डॉक्टर तुफ़ैल अहमद साहब पंजाबी, उहे हुन सां गॾु शरीक हुआ। जन इहा ज़मीन ख़रीद करे ऐं हुन जी कॉलोनी मंज़ूर कराए दुकान ऐं प्लाट वग़ैरह ठाहिया। उन्हनि में मस्जिद शरीफ़ जो प्लाट हिकिड़ो रखियो वियो हुयो। जेका हुन इब्तिदाई तरह मस्जिद बनाई, उन मस्जिद शरीफ़ जूं इब्तिदाई दीवारूं कुझु मथे खॼी आयूं। पोइ दरगाह शरीफ़ जो ई मुरीद ऐं दरगाह शरीफ़ जो शागिर्द मौलवी हबीबुल्लाह नाले ज़ात जो कलर हो, जेको इंडिया जो रहाकू पोकरनि जे इलाइक़े जो रहाकू हो, उनखे दरगाह शरीफ़ तां फ़क़ीर अली बख़्श वठी अची हिते रहायो। मौलाना साहब जन तमामु सुठो माण्हू हुयो, पर तबियत जो तेज़ मिज़ाज हो। 6 महीना बि रही कोन सघियो। मस्जिद जे मुतवली फ़क़ीर अली बख़्श ॾाहिरी सां हुनजी अणबणत थी पई, जंहिंजे करे फ़क़ीर साहब खे हू छॾे हितां हलियो वियो। मस्जिद गैराबाद रही। नई मस्जिद हुई, आबादी अञा शहर में बि कॉलोनी में एतिरी कान थी हुई, ऐं माण्हुनि जो तवजो बि घटि हो, छो त शहर खां मस्जिद उन ज़माने में ॿाहिरि हुई। पोइ फ़क़ीर अली बख़्श जो दरगाह सां वास्तो हो, तंहिंजे करे फ़क़ीर अली बख़्श दरगाह शरीफ़ ते हाजी सुलेमान काठियावाड़ी ऐं मरहूम मोहम्मद उस्मान उर्फ़ बापू गुजराती मेमण सां गॾिजी दरगाह शरीफ़ ते मरहूम उस्ताद मौलवी मोहम्मद साले सिंह रहमतुल्लाह अलैह वटि आया त असांखे को मस्जिद शरीफ़ जे लाइ माण्हू जो, पर रुॻो मस्जिद जे लाइ न, उहो मदरसो बि हली उते ख़ैर सां खोले। मां फ़ारिग़ थी करे पंहिंजे ॻोठु वेठो हुउसि, ऐं इरादो इहो हुयो, रजब शरीफ़ में असांजी फ़राग़त थी हुई त शाबान रमज़ान खां बाद में इंशा अल्लाह ताला नए साल में नए तालीमी सिलसिले जे लाइ नओं मदरसो पंहिंजे ॻोठु खोलींदासीं। इन दौरान में उस्ताद मौलवी मोहम्मद साले सिंह रहमतुल्लाह अलैह मदरसे जे शागिर्द खे मोकिले असांजे ॻोठु चिठी ॾेई हुकुम कयो त तव्हां जल्दी खां जल्दी दरगाह शरीफ़ ते पहुची वञो। मां संदन हुकुम मुबारक ॿुधी ॿिए ॾहाड़े ते फ़ौरन दरगाह शरीफ़ ते पहुची वियुसि। उते पहुचुसि त इहे नवां चहिरा अजनबी माण्हू मूंखे नज़र आया, फ़क़ीर अली बख़्श, हाजी सुलेमान वग़ैरह शाहपुर चार रहाकू।
उस्ताद मौली मोहम्मद साले साईं जन जे ख़िदमत में पहुचण खां पोइ मूं अर्ज़ु कयो त क़िबला तव्हां मूंखे कीअं घुरायो आहे। पाण फरमायूं त तव्हांखे शाहपुर चाकर जे लाइ मुक़ररु कयूं था। शाहपुर चाकर मुंहिंजे लाइ नओं नालो हो, छो त कॾहिं बि मूं शाहपुर चाकर ॾिठो बि कोन हो, न वरी को मां ॿुधो ई हुयो। हालांकि उन ज़माने में असांजे वॾनि जी ख़ासि करे असांजे ॾाॾे साईं जी सांगड़ मुंड जमड़ाऊ जे तरफ़ आमद रफ़्त हूंदी हुई, पर को अहिड़ो मुंहिंजो सिलसिलो कोन बनियो हो जो मां शाहपुर खे ॾिसां ॿुधां। उस्ताद साईं जन जी ख़िदमत में मां अर्ज़ु कयो त क़िबला शाहपुर चाकर मुंहिंजी कहिड़ी ड्यूटी हूंदी। पाण फरमायूं त तव्हां हुते मस्जिद में वञी इमामत कराईंदव ऐं मदरसो हुते खोलणो आहे। मां नओं ॿाराणे ख़्याल में इब्तिदाई नौजवानी जी ज़िंदगी अर्ज़ु कयुमि साईं मुंहिंजो त इरादो आहे त मां पंहिंजे ॻोठु वञी मदरसो खोले दीन जी ख़िदमत कयां।